खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। अवां खे ठठे खां ख़बर ॾिनऊं। ठठे ज़िले जे वॾी सरकारी अस्पताल सिविल अस्पताल मकली में ईंदड़ मरीज़नि जो दवाऊं सिविल अस्पताल जे एमरजेंसी में दाख़िल थियल मरीज़नि ऐं उन सां गॾु ईंदड़ मरीज़नि जे वारसनि जो चवणु आहे त अस्पताल में दवाउनि जी खोट ऐं ॿियूं केतिरियूं ई सहूलियतूं अणलभ आहिनि। इन हवाले सां असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे ठठे मां अवामी न्यूज़ जे रिपोर्टर अनवर भुट्टो। जी अनवर भुट्टो, कहिड़ा तफ़सीलात नाज़रीन खे आगाह कजो। जीअं त असां जेके ईट खां 2 ॾींहं अॻु आयासीं हिते त हुते डिप्स मौजूदु कोन हुई, उनजो छा कारण हो? डिप्स सेट त उहो त हिकिड़े ॾींहं लाइ ख़तमु थी वियो आहे, वरी बाद में असांखे मिली विया। अच्छा, भई तव्हांखे छाजे करे जेको आहे रुकावट थिए थी? हिते मरीज़ आहे न ओचितो अचनि था न, त मरीज़ पुछी कोन ईंदा आहिनि। इन हवाले सां असांखे ख़बर बिल्कुलु मरीज़ पुछी त कोन ईंदा आहिनि, पर असां इंतिज़ामिया खे चयासीं। इंतिज़ामिया काल्ह सुबुह मां असां उनखे ॿुधायासीं ऐं इंजर्ड में लिखी ॾिनासीं। सर हिते को इलाज कोन्हे, न को दवाऊं थियूं मिलनि, न को गोरियूं थियूं मिलनि। 10 रुपए जी गोरी स्टोर तां वठणी थी पए, 5 रुपए जो 100 रुपए जो कैनोला बि स्टोर तां वठणो थो पए। मरीज़ खे को डॉक्टर पुछण लाइ तयारु कोन्हे। अधु कलाक डॉक्टर अस्पताल में कोन्हे, एमरजेंसी वार्ड में डॉक्टर कोन्हे, को इलाज कोन्हे, का शइ कोन्हे। मरीज़ खे दाख़िल कोन कनि, मरीज़ खे पुछनि कोन, का शइ कोन्हे आई। जेका कमु करे रहिया आहिनि उन्हनि खे अॼु सिधी इहा ख़बर कोन्हे भॻवान आहे जेको मर्फ़ इंतिज़ाम उनजे हवाले सां जेको हिननि खे अॼु सिधी इहा ख़बर कोन पई इंचार्ज केरु आहे। वॾी महिरबानी तफ़सीलात खां आगाह करण जे लाइ। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308 3161 मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।